अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजे कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सच्चो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी। अल्हम्दुलिल्लाह बिलाद इस्लामिया हिक इस्लामी कदीमी ममलिकत वादी सिंध जैजा मुख्तलिफ अदवार में दीनी मरकज़ हलंदा आया। अल्लाह ताला मुख्तलिफ जाइन खे ऐं मुख्तलिफ माण्हुन खे दीनी सादतूं बख्शींदो आयो ऐं आखिर में हली 14वीं सदीअ में अल्लाह ताला जूं इहे रहमतूं ऐं अल्लाह ताला जे तरफ़ां इहो सआदत जो फ़ैसिलो तव्हां असांजे हिन इलाइक़े जे तरफ़ मुतवज्जो थियो जो अल्लाह ताला असांजे हिन नंढड़े शहर खे ऐं नंढड़े ॻोठ खे दीन जो मरकज़ बणायो ऐं हिक सदी खां वधीक मुहीत अरसे ते हिन इलाइक़े खां ऐं हिन इलाइक़े वारनि खां अल्लाह ताला दीनी ख़िदमतूं क़बूल फरमायूं। अॼु इंतिहाई तव्हां असांजे लाइ ख़ुशीअ जो मक़ाम आहे ऐं ख़ुशी जो मौक़ो आहे जो मामूल मुताबिक़ असांजे तालीमी साल जे इख्तिताम ते अॼु ही प्रोग्राम हितां जे फारिग थींदड़ उलमाए किराम ऐं हुफ़ाज़े किराम जे दस्तारबंदी जे सिलसिले में ही प्रोग्राम मुनक़िद थियो आहे जंहिंमें असांजे हिन सिंध जा ऐं वेझनि इलाइक़नि जा ऐं कुझु दूर खां आयल मेहमान उलमाए किराम अनक़रीब असांजे हिन महफ़िल में जलवा अफ़रोज़ थींदा ऐं इंशाअल्लाह तव्हां असां सभु उन्हनि जे ज़ियारत ऐं उन्हनि जे मुतबरक मलफ़ूज़ात जे ॿुधण खां मुस्तफ़ीद थींदासीं। सभ खां अव्वल असां पंहिंजे उन ख़ालिक ऐं मालिक अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शुक्रानो अदा करूं था। अणगणिया शुक्र उन ज़ात जा जंहिं ही सभु नेमतूं ख़लक़ियूं जंहिं तव्हां असांखे ख़लक़ियो जंहिं तव्हां असांखे दीन इस्लाम जे लाइ चूंडियो जंहिं तव्हां असांखे कलमे ऐं ईमान जी सआदत नसीब फरमाई ऐं हिन मुख़्तसर वक़्त में तव्हां असांखे हिक दीन जे महफ़िल में ऐं दीन जे प्रोग्राम में गॾजाणी जी शिरकत नसीब फरमाई ऐं अल्लाह ताला जा शुक्र अल्लाह जे उन महबूब ऐं प्यारे बाने ऐं अल्लाह जे प्यारे रसूल हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बेसत ते जो अल्लाह ताला उन्हनि खे तव्हां असांजे हिदायत जे लाइ
ऐं तव्हां असांजे भलाई जे लाइ चूंडियो। अल्लाह ताला उन्हनि खे पैदा फरमाए नुबुवत जो नूर अता फरमायो, इल्म जो नूर अता फरमायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नुबुवत जो नूर अता फरमायो, इल्म ऐं हिदायत जो नूर अता फरमायो ऐं मज़ीद फज़ल ही फरमायो जो इंसान ज़ात में या सलाहियत पैदा फरमाई जो उहे उन नूर मां हिस्सो हासिल करता। हर एक मुसलमान, हर एक कलमा गो इंसान उन नुबुवत जे फैज़ मां ऐं उन नूर मां हिस्सो हासिल करे। अहिड़ी तरह अल्लाह ताला जो असां शुक्र अदा करियूं था ऐं लखें एहसान ॻायूं था उन किताब ते जंहिंखे ता क़यामत ताईं जो दस्तूर बणाए हिन उम्मत जे हवाले फरमायो ऐं उन जी संभाल जी ज़िम्मेदारी ऐं उन जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी पाण खईं, पर उन जो वसीलो ऐं उन जो हीलो हिन उम्मत खे बणायो ऐं अंबिया जा उहे जानशीन, उहे वारिस उलमा हर दौर में, हर वक्त में इन अमानत जी संभाल कंदा अचनि था ऐं उहा ज़िम्मेदारी निभाईंदा अचनि था। हर पहलूअ सां, हर तरीक़े सां ऐं मुख़्तलिफ़ हीलनि ऐं वसीलनि सां कोशिशूं करे उन क़ुरान ऐं दीन जा सिपाही बणिजी उन खे ग़ालिब करण जे लाइ ऐं हिन दुनिया ते नाफ़िज़ करण जे लाइ पंहिंजूं कोशिशूं कंदा अचनि था ऐं कंहिं बि क़ुर्बानी ॾियण खां घबराइनि नथा। क़ुर्बानी चाहे माली हुजे, क़ुर्बानी चाहे जानी हुजे, क़ुर्बानी चाहे पंहिंजे वक्त जी हुजे, चाहे पंहिंजे घर ऐं ख़ानदान जी हुजे, चाहे पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशात जी हुजे। अल्हम्दुलिल्लाह हू कदम अॻिते हर वक़्तु वधाए रहिया आहिनि। उन खां अलावा अॼु जो ही प्रोग्राम जंहिं शान शौक़त सां मुनक़िद थियो आहे, इन में उहे सभु दोस्त मुबारक जे लाइक़ आहिनि जिन बि हिन में हिस्सो वरितो आहे, चाहे उहे उलमाए किराम जी सूरत में हुजनि जिन शिरकतूं करे ऐं अवाम सां मुखातिब थियण जे लाइ हाज़िरीअ जो अहद कयो आहे, चाहे उहे असांजे इदारे जा अरकान हुजनि, असातिज़ा हुजनि, इंतिज़ामिया जा अफ़राद हुजनि या तुलबा हुजनि, या अवां दोस्तनि ऐं अवामुन्नास जी सूरत में हिन मजलिस जा शुरका बणिया हुजनि, या उहे दोस्त जिन पंहिंजे माल जो ख़र्च करे हिन प्रोग्राम जे मुनक़िद करण में अहम हिस्सो वरितो आहे। सभई दोस्त मुबारक जे क़ाबिल आहिनि ऐं असांजी नेक दुआ ऐं नेक तमन्नाऊं उन्हनि जे लाइ आहिनि। अल्लाह ताला इन्हनि सभिनी कोशिशुनि खे उन्हनि जे बख़्शिश जो ज़रियो बणाए ऐं उन्हनि जे दर्जात जे बुलंदी जो सबब बणाए। अल्लाह ताला सभिनी मुआविनीन खे दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं अता फरमाए। प्रोग्राम जी शुरुआत थी चुकी आहे।
सब खां अव्वल मां दोस्तन खे गुज़ारिश थो करियां जिते भी मुंहिंजो आवाज़ वञी रहियो आहे जेके भी दोस्त रोडन रस्तन ते मौजूद आहिनि मेहरबानी करे जल्दी उहे जलसा गाह में पहुची वञनि त जीअं असांजे प्रोग्राम जी बाक़ायदा शुरुआत थिए। अहिड़ी तरह उहे दोस्त जेके मदरसे जे अंदर मौजूद आहिनि असांजे तुलबा जा मेहमान उन्हनि जा रिश्तेदार उन्हनि जा दोस्त ऐं ताल्लुक़दार जेके भी दोस्त ॿाहिरि मौजूद आहिनि सभिनी खे पुरज़ोर अपील ऐं गुज़ारिश आहे त मेहरबानी करे जलसा गाह में पहुची वञो त जीअं जलसे जी कार्रवाई बाक़ायदा शुरू थिए ऐं अल्लाह जे इन ॾिनल दीन मां असां फैज़याब थी सघूं हिस्सो हासिल करे सघूं। नियत ऐं गर्ज़ भी इहो हुजे। ॻाल्हि खे अॻिते वधाइण खां अॻु में मां हिन महफ़िल जी शुरुआत